नाज़रीन, जमाल करमपुर थाने जी हद में आम ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर भरिसां जमाल थाने जी हद ॻोठ वकील सईद अहमद बिजाणी में नामालूम शरपसंद जवाबदारनि पारां मक़बूल अहमद बिजाणी जे 20 एकड़नि जी वल जे देरे खे बाहि ॾेई साड़े फरार थी विया आहिनि। वाक़े जो हद जी पुलिस खे इतला ॾिनो वियो आहे। होॾां टंगवाणी बाहि विसाइण वारो अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण जूं कोशिशूं जारी आहिनि। जी नाज़रीन, आम ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर भरिसां जमाल करमपुर थाने जे हद ॻोठ वकील सईद अहमद बिजाणी में नामालूम शरपसंद जवाबदार मक़बूल अहमद बिजाणी जे 20 एकड़नि जी वल जे देरे खे बाहि ॾेई साड़े फरार थी विया आहिनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।